उडेरो लाल अलग ॻोठ नवाब मीरजत में 3 साल अॻु कारे इल्ज़ाम हेठि बिट्टो क़तल थियो हो, जंहिंमें अली असगर मीरजत नारी आबदा मीरजत ते कारे जो इल्ज़ाम हणी गलो कपे बेदर्दी सां क़तल करे छॾियो हो। 3 साल गुज़री वञण बावजूद अञा ताईं मुख्य जवाबदार असगर मीरजत गिरफ़्तार न थी सघियो आहे। कारे इल्ज़ाम हेठि क़तल थी वियल नीगर अली असगर मीरजत जे भाउ अब्दुल कादिर मीरजत प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे दायो आहे त 3 साल गुज़री वञण बावजूद पुलिस मुंहिंजे भाउ जे कातिल असगर मीरजत खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। हुन दाहींदे ॿुधायो त जवाबदार सरेआम घुमी फिरी रहियो आहे, जेको असांखे कंहिं केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन चयो त मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे को बि जानी नुक़सान पहुतो त हुन जी ज़िम्मेवारी उडेरो लाल पुलिस जी हूंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची